नुशरत फ़िरोज़ ॻोठ हाशिम फुल यूनियन काउंसिल फुल जे रहवासियुनि हाजी मज़हर अली फुल मुज़म्मल फुल रजब अली फुल ऐं मोहम्मद जुमन फुल नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु घर जी घटीअ तां फुल बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े में 2 माण्हू इमरान फुल ऐं अकबर फुल मारिजी विया हुआ। उन में मुलविस जवाबदार फ़ौजी मोहम्मद इस्माइल फुल अकेलो मारण में मुलविस हुयो, जेको पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। उन खां अलावा बेगुनाह 3 माण्हू पिणु केस में शामिल कया विया आहिनि, जिन में दीन मोहम्मद फुल, मुख़्तियार फुल ऐं हाजी शाहिद फुल खे बेगुनाह केस में शामिल कयो वियो आहे। पुलिस ऑफिसर इंक्वायरी करे नाहक़ केस में शामिल कयल 3 माण्हुनि खे इंसाफ़ करे केस मां नाला ख़तमु कया विया आहिनि। उन खां अलावा असांजे घरनि में पियल सामान, जंहिंमें 200 मण कणक जो ऐं सोलर प्लांट, सोन ऐं घर में बीठल जानवर पिणु काहे विया आहिनि, जंहिंजी मालियत लखें रुपया आहिनि। IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नुशरत फ़िरोज़ खे अपील थी कजे त घरनि मां फ्रोलट करण ऐं लखें रुपयनि जो सामान खणी वेंदड़ जवाबदार तनवीर फुल, ज़हीर फुल, अब्दुल रज़ाक फुल ऐं जान मोहम्मद फुल, ग़ुलाम हुसैन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।